कायनात जे फितरत जो शाहकार इलाइक़ो थर पंहिंजे फितरी हुसन जे हवाले सां हिकु मुनफ़रिद सुञाणप रखे थो। ही थर जा टोंक, मथारियूं, उभह लक, सीमूं, गौचर, टोभा ऐं तरायूं, हे समूरा मंज़र थर जे जमालियाती सूंह जा अमीन आहिनि। उते झंगली जीवत जंहिंमें साहा, लूमड़, मोर, रोज ऐं हरण थर जे फितरी हुसन जी अलामत सम्झा वञनि था। पर इन्हनि मिड़नी जानवरनि ऐं पखियुनि मंझां मोर जी ख़ूबसूरतीअ जो कोई मट कोन्हे। मोर त झंगली जीवत में इंतहाई हसास दिल रखंदड़ पखी आहे जेको थर समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ जाबलू ऐं वारियासन इलाइक़नि में मिले थो। थर जे रेगिस्तान वारे इलाइक़े में मोरनि जो ख़ूबसूरत नस्ल दुनिया में किथे बि नथो मिले। मोर पखी जिते अमन जी अलामत सम्झो वञे थो, उते ही पखी सूंह ऐं मासूमियत जो अहञाण तस्वर कयो वञे थो। ज़हरीलनि, नांगनि ऐं बलाउनि जा अज़ली दुश्मन सम्झा वेंदड़ मोर थर जे लोक अदब जो हिसो पूर्ण सम्झा वञनि था। थर जे खिते जा समूरा गीत, हमरचा, रासोड़ा लोक अदब जो हिसो आहिनि। थर जे लोक अदब में मोरनि ते तशबीहूं, इश्तिहारा पुण शामिल आहिनि। थर जे लोक गीतनि में पुण मोरनि जो ज़िक्र आम जाम मिले थो। जॾहिं थर में बरसात वसंदी आहे त मोर ख़ुशीअ विचां रक़्स करे पंहिंजी धरतीअ खे सूंह अर्पींदो आहे। इन करे ई शाह लतीफ़ खां वठी शेख अयाज़ ताईं सिंध जे समूरनि शाइरनि थर जे वसकारनि, मेघ मलारीअ जे मंज़रनि सां गॾु मोरनि जी सूंह ऐं सुंदरता खे पंहिंजी शाइरी में समोयो आहे। हिकु हंधि अयाज़ ईअं बि लिखियो आहे त मोर जिते टहूका कनि, मां उते हूंदोसांइ, मूंखे यादि कजां जॾहिं वसनि मींहड़ा। हिकु अंदाज़े मूजिबि थर में 2.5 लख मोर मौजूदु आहिनि। हूअं त थर जे समूरनि ॻोठनि में मोर पालिया वञनि था, पर थर जा के ॻोठ मोरनि जे पालना जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहिनि। उन्हनि में मारणहोर, वीणा, केरेटी, झरमोरियो, लेखमियार, छहो, पाबूहर, नाथोड़ो, होथियर, साकरियो, बाड़ाच, भावी जो तड़, मिठड़ियो, केरी सुंदर, खारियो गुलामशाह, हरियार, ॾाहेली ऐं ॿिया केतिरा ई अहिड़ा ॻोठ आहिनि जिते अॼु बि पंचायती निज़ाम तहत मोरनि जी पालना कई वञे थी। इन ॻोठनि में मोरनि जे लाइ दाणे पाणी जो बंदोबस्त पूर्ण कयो वेंदो आहे। इन ॻोठनि में जेकॾहिं को मोर मरी वेंदो आहे त समूरो ॻोठ ॾुखारो बणिजी वेंदो आहे। थर में 2011 खां मोरनि जे मरण जो हिकु सिलसिलो हलंदड़ आहे ऐं इहो सिलसिलो अञा रुकिजी नाहे सघियो। हिन वक़्तु बि तालके छाछरे ऐं कलोई में मोरनि जे मरण जूं ख़बरूं मीडिया ते अची रहियूं आहिनि। हर साल थर में लॻभॻि 1000 मोर राणे खेत ऐं ॿियनि बीमारियुनि विघे मरी वञनि था। अहिड़ी रीति थर में मोरनि जो नस्ल आहिस्ते आहिस्ते ख़तम थींदो पियो वञे। लतीफ़ जे सुर काराइल जो किरदारु हीउ पखी कुझु सालनि खां पंहिंजे वजूद जी जंग लड़े रहियो आहे। राणे खेत जहिड़े मोज़ी मर्ज़ में पंहिंजे वजूद जा पाछा विञाइण लॻो आहे। थर जा माण्हू मोरनि सां बेइंतहा मोहबत कनि था ऐं उन्हनि मोरनि जे मरण जे दर्द जी कैफ़ियत खे शिद्दत सां महसूस कनि था। मोरनि जे मरण ते दर्द जी कैफ़ियत में सिंध परगणीअ जे अहल दिल शाइरनि पुण पंहिंजा शाइर तख़लीक़ कया हुआ। जीअं सिंध जे बहितरीन शाइर अदल सुंगरे ही शाइर तख़लीक़ कयो हुयो त रोज़ वञनि था खुटंदा, वणंदा मोर वञनि, कुंभठ दाहूं कनि, थर ॾुखारो थी वियो। वरी सिंध जे ख़ूबसूरत शाइर साहिल पीरज़ादे मोरनि जे मरण जी ॾुख वारी कैफ़ियत में ही नसरी नज़म तख़लीक़ कयो हो त मोहन जे दड़े चंड खे चयो, वञी कारूंजर खे चइजां तुंहिंजा मोर मरी विया आहिनि ऐं मुंहिंजी नाचणी रक़्स करणु छॾे ॾिनो आहे। थर जे शाइर नाशाद समो अपनो मोरियो मरे गयो जहिड़ो ख़ूबसूरत नज़म लिखी पंहिंजी तख़लीक़ ज़रिए इहो ॿुधायो त असां मोरनि सां बेइंतहा प्यार कयूं था। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में नायाब पखियुनि ऐं जानवरनि खे बचाइण लाइ वॾे पैमाने ते कोशिशूं वरितियूं वेंदियूं आहिनि, पर हिते असां वटि ईअं न आहे। जंहिंजो वाज़े मिसाल थर में झंगली जीव जी नस्ल कशी ऐं राणी खेत बीमारी वसीले मोरनि जो मरण आहे। थर में झंगली जीव जे नस्ल कशी
पुण मामूल बणियल आहे। थर में कॾहिं हरण स्मगल कया वञनि था त कॾहिं वरी हरण रोज़ शिकार कयो वञे थो, पर अक्सर तो ॾिठो वियो आहे त शिकारियुनि खिलाफ़ का बि कार्रवाई थींदे नज़र न ईंदी। थर में नायाब पखियुनि ऐं जानवरनि खे मरण जो सिलसिलो सालनि खां जारी आहे। थर जा कुझु बाअसर माण्हू शिकार ते पाबंदी हुअण जे बावजूदि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सियासी वॾेरनि खे दावतूं ॾेई हिते थर घुराईंदा आहिनि ऐं उन्हनि खां शिकार कराईंदा आहिनि ऐं बदिले में उन्हनि सियासी वॾेरनि खां हू मरायतूं वठंदा आहिनि। थर में मुसलसल नायाब पखियुनि ऐं जानवर जी नस्लकशी सबबि नायाब पखियुनि ऐं जानवरनि जो तादाद तमामु घटिजी वियो आहे। थर में चिकनारा हरण जो नस्ल अणलभ थी वियो आहे। थर में रोज ऐं हरण ताल के डीपले ऐं नगर पार्कर जे बॉर्डर वारे ॻोठनि में आम तौर मिलनि था, पर इहे उते महफ़ूज़ न आहिनि। थर में जिते झंगली जीवत जी नस्लकशी कई वञे थी उते मक़ामी वॾेरनि पारां थर में नायाब वणनि जी गैर क़ानूनी वाढीअ पिणु कई वञे थी। हिन वक़्तु मक़ामी वॾेरनि पारां थर में गुगराल जे वणनि खे केमिकल हणी टुकी हथरादू तरीक़े सां वणनि खे तबाह कयो पियो वञे, पर मक़ामी वॾेरनि खां केर बि पुछाणो करण वारो कोन्हे। थर में क़ीमती वणनि रोहिड़ो, गुगराल, कंडी, कुंबट ऐं ॿियनि वणनि जी गैर क़ानूनी वाढीअ ते मक़ामी इंतज़ामिया पारां 144 कलम पिणु लागू थियल आहे, पर पोइ बि थर में वणनि जी गैर क़ानूनी वाढी जारी आहे। अहिड़े सॼी दुनिया में माहौलियात खे बचाइण जा जतन कया पिया वञनि त उते थर में वॾे पैमाने ते वणनि जी गैर क़ानूनी वाढी कई पई वञे। थर में वणनि जी गैर क़ानूनी वाढीअ सबबि थर में ऋण वधी रहियो आहे। अहिड़ीअ रीति थर जे माहौलियात तबाह थी रही आहे। थर जे फितरी हुसन खे उजाड़ियो पियो वञे ऐं थर में झंगली जीवत जी नस्लकशी कई पई वञे, पर अफ़सोस जो सिंध में झंगली जीवत खे बचाइण लाइ जुड़ियल झंगली जीवत खातो कुझु करण खां क़ासिर आहे। थर में मोरनि जी नस्ल खे बचाइण ऐं झंगली जीवत जी नस्लकशी रोकण लाइ अमली तौर ते क़दम खणण जी ज़रूरत आहे। इन लाइ कुझु तजवीज़ूं। नंबर 1, थर में साइंसी बुनियादनि ते झंगली जीवत जी सर्वे कई वञे। नंबर 2, थर में हिकु क़िस्म जे शिकार ते पाबंदी मड़ी वञे ऐं कारूंज खे नेशनल पार्क जो दर्जो ॾिनो वञे। नंबर 3, थर में रोज़ हरण ऐं मोर जी शिकार करण वारे शिकारीअ ते मामूली ॾंढ विझण बजाए शिकारियुनि लाइ सज़ा मुक़ररु कई वञे। नंबर 4, झंगली जीवत वारे कानून झंगली जीवत एक्ट 2010 में तरमीम करे उन ई कानून खे क़ौमी असेंबली मां मंज़ूर करायो वञे। नंबर 5, थर में मोरनि खे बचाइण लाइ यूसी सतह ते कमेटियूं जोड़े मोरनि जे इलाज लाइ हर ॻोठ में वैक्सीन कई वञे। नंबर 6, झंगली जीवत खाते थर पार्कर में घुर्बल स्टाफ मुक़ररु कयो वञे।